जे त असां हिन वक़्तु मौजूद आहियूं यूनियन काउंसिल ड्रासोडी ॻोठ साहिब में ड्रासोडी थाणेदार ॻोठ आहे जिते मल्हार बिरादरी में कुछ वक़्त खां मामूली जेको आहे घटिया तकरार जेको उहो तेज़ थी चुको आहे। उन धुरनि पारां जेको आहे हिक ॿिए ते कई करे फाइव कटियूं उन बाद में काल बतावो जेको आहे सो मामूली ॻाल्हि ॾंद जहिड़ो थियो आहे। उन जेको आहे अलीसन थोरो ऐं जेको थोरो मामूली जेको जहिड़ो थियो आहे हिते इलाइक़े वासियुनि खपे जेको हिते इलाइक़े माण्हू आहिनि मौज़ माण्हू आहिनि त हिन विच में भई हिन मसइले खे मामूली मसइले हल कनि। जेकॾहिं मसइलो सोल्व कनि त हिते जहिड़े इम्कान आहे इन करे असां टंडोल यार्ड जे SSP टंडोल सलीम शाह DSP जनोमरी खे गौहर शबीर हमीद वाटो सां हेॾो होॾो असांखे न को असांजो जहिड़ो न को झकर पियो असांजो ज़ोरी कयो हवालो कनि पिया। इन जे करे असां सां ज़ुल्म कयो अथनि। असांजो दाद कंहिंखे DSP खे कंहिं चवंदो इंसाफ़ कयो अलाह जे वास्ते मदीने जे वास्ते न त असां ज़ुल्म नथा कयो त असां भला ग़रीब केॾां वञूं पहुच त मुल्क छॾे वञूं। दाद कयो ख़ुदा जे वास्ते करे असां ज़ुल्म असां नाक मुंहिंजे पुटनि सां नाक नाक जहिड़ो अलाह करे मदीने वारे हे असां ज़ुल्म कयो वेठो। मामूली ॻाल्हि था घटी था मुंहिंजो भाउ जाली सिक उहो तव्हां पियो हुन खां विया आहिनि हम खां पूरो केस अॻे अॼु बि असांखे प्यागलुंड वियासीं। असांखे प्यागलुंड में DSP घुरायो वाट खां मोटी वियासीं। असांजी गाॾी पंचर थी आहे हेठि जा छा खां तव्हां हलो ॻोठ ख़बर पए हिन मां असांजी जान छॾाए वञे अलाह जे नाले खां खां फशिकी मथे थी वेंदी हली नोटिस वठी हिननि जेको आहे FIR कटियुनि जा केस कया आहिनि उन केसनि मसइले हल करे इंसाफ़ ज़रूरी आहे।